विछड़ाण तवा जो कम्मा इन पत्थर के सने पत्थर के गोलिय को वधिक असर करण मा अल्लाह जो कम्मा फरमाइंदा फजअलहुम कअस्फिम माकूल कुरान में लिखियो पियो थी 30 सिपारे में जरे उहा पथरी उन जालिम के लश्कर जे मथों वेठल सिपाही के लगी त सिपाही जे लाश जा टुकड़ा थी वरी उहा पथरी मानू मो निकरी वरी हाथी के लगी त हाथी टुकड़ा वरी उहा सागी पथरी गोली को वधिक मानू मो निकरी हाथी मो निकरी जै जमीन ते किरी त जमीन में खडो थी वियो अल्लाह तो चे ओलड़ गाव करे छड़ियो मान मुझे बैतुल्ला के को शहीद न करे सगंदो मां रब जो वारिस वेठो अज भी घर मौजूद है हदीस में अचे तो 60 रहमतों तवाफ वारन ते याद कने सवा मो 60 वयो बाकी घणी बचियो दुकानदार गलायो जेके खीर विकणदा उहे गणियो बाकी 40 नबी से फरमायो बाकी 40 रहमतों अल्लाह से रोज लिताइफीन तवाफ वारन ते 60 वल काइमीन वर रुकाई सुजूद जेके बैतुल्ला में भी करे सामू हरम जे अंदर जेके नमाज पढ़दान रब के रुकू कंदान सजदो कंदान चे तो 20 रहमतूं अल्लाह उनन ते नाज़िल कंदो बाकी घणी बच्चो हलायो 20 घोट हली आ जान दुआ थी हाने भूख भी लगी आ अल्लाह अकबर बाकी 20 रहमतूं केते नाज़िल कंदो मुझे साईं फरमायो फरमाए 20 रहमतूं मां अल्लाह उनन ते नाज़िल कंदुम जेके चुप करे रुगो वेई बैतुल्ला जो दीदार कन उनन ते भी रहमत ये चुप करे रुगो अल्लाह जे घर के दिस खुदा जो कसम वडो जलाल मां जरे बैतुल्ला के हथ लातो त अखिन मुंदीर वही आया पंजा गुनाह याद अची विया अल्लाह पत्थर दिल हुंदो न उहो भी रोई काबतुल्ला में जलाला मोहम्मद जे रोजे ते जमाला साए रोजे जे वेझो वींदे नबी साईं जे वेझो वींदे दिल रोवंदई उते अदब जो मकाम आ उते डाढिया भी न पढ़ी सगंदे दिल जी कैफियत एड़ी थी वेंदई जो साईं के सलाम देण माल साईं के अर्ज कंदे साईं मुझा सलाम मुझे उस्तादन जा सलाम मुझे शागिर्दन जा सलाम साईं दोस्तन जा सलाम माता सबनी जा सलाम साईं के दई आयो आ उते अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह पढ़ी साईं के सिफारिश कबिया त मुझा महबूब मुझी अल्लाह वड सिफारिश कजाए छो त अल्लाह कुरान में चवा वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम तवा पंजे नफ्सन ते गुनाह जो जुल्म क्यो आ फजाऊ का वस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल तो नबी से जे रोजे ते अची साईं के चो इस्तगफार असा जे ला करे पान भी इस्तगफार कयो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल अल्लाह तो चे तवा भी माफी घुरो तवा मोहम्मद मिठे के भी सा भी चो त ता जे ला माफी घुरे जे जे ला नबी हथ खणे वो अल्लाह तो फरमा लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अजमत कुरान नारे तकबीर पो तौबा भी कबूल कंदो माए पो रहम भी करे छदींदो सा चो इंशाल्लाह तवाफ कंदासे ऐ नबी से फरमायो जेको जिंदगी में 52 जा तवाफ कंदो एड़े उम्मती ते अल्लाह जन्म जी बाय हराम असा 3 साल में अल्हम्दुलिल्लाह 17 तवाफ कया दुआ कयो त अल्लाह अंग पूरो कराए अल्लाह ता के भी नसीब कराए हेठ तवाफ कंदे त अध कलाक में थी वेंदो वरे 1 फ्लोर ते मथे कंदे तो वरे वकड़ वडो थिंदो त 1 कलाक लगे तो असा के जुमे जी रात मदीने को वापसी थी जुमे जी रात उमरो नसीब थियो जुमे रात वरी एडी खलका अल्लाह ये जेकरे तिर उछलान वो तिर भी मानू जे मथो किरंदो हेठ न किरंदो खलका जुमे जी रात 24 कलाक तवाफ तो हले
ऐं फरमाए त 2010 में हिकिड़े दोस्त ॿुधायो तारीख़ मक्का जे किताब में लिखल आहे त साईं 1407 हिजरीअ में मके मदीने में तूफ़ान आयो मिटीअ जो माण्हू त बैतुल्लाह खां परे थी विया त कंहिं अल्लाह वारे ॾिठो त नांग बि बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कनि। सचो घर इहो आहे जंहिंजो नांग बि तवाफ़ करे। मक्की साहब जेको मस्जिदुल हराम में दर्स ॾींदो आहे मक्की साहब चइबो हो पाकिस्तानी हो हिंदुस्तानी हो जेतिरो थी सघेव काबतुल्लाह में तवाफ़ घणो कयो छो त नमाज़ त नवाबशाह में पढ़ी था सघो नफ़ल त नवाबशाह में पढ़ी था सघो इबादत ॿियूं क़ुरान जी तिलावत हर जाइ ते करे था सघो पर हीअ अहिड़ी इबादत आहे जो हिन टुकड़े खां सवाइ ॿिए टुकड़े ते जाइज़ ई कोन्हे। और 20 ॾींहं ईअं था गुज़री वञनि ख़बर ई नथी पवे। अल्लाह अकबर। असां मके पाक जूं ज़ियारतूं कयूंसीं असां तवाफ़ आख़िरी जेको उमरो कयोसीं असां ताइफ वियासीं 500 रियाल में टैक्सी करे असां अम्मा हलीमा जो घर ॾिसी आयासीं। अम्मा हलीमा जो घर मके पाक खां 250 किलोमीटर परे आहे ऐं ताइफ 150 किलोमीटर परे आहे। मां दोस्तनि खे चयो पंहिंजे माइटनि खे चयो अज़ीज़नि क़रीबनि अहल बेतनि खे हेड़ा मौक़ा क़िस्म सां मिलंदा आहिनि। 15 सीटनि वारी गाॾी कयो 50 रियाल कुझु बि न आहे 50 रियाल माना पाकिस्तान जा 3000 रुपया। अड़े भरो त तव्हांखे अम्मा हलीमा जो घर ॾेखारे अचां ऐं तव्हांखे उहो जबल ॾेखारे अचां जंहिं जबल ते नबी साईं जो शक़ सदर थियो। बचपन में मलाइकन हुजूर साईं जी दिल के ये सीने में कढी अल्लाह जे हुक्म सां ज़मज़म जे पानी सां धोतो। वा जाए दिसी आया से अम्मा हलीमा जे घर जे बरसां हिकिड़ो मैदान ॾिठो से त्यो से ते नबी साईं बकरियूं चारींदा। ये इन करे तो गालियूं ॿुधायां जो ताज़ो मदीने खां आयो आहियां मके खां तव्हांखे अवाल थो ॾियां मन तव्हांखे बि इहे ज़ियारतूं नसीब थियनि। अम्मा हलीमा जो घर ॾिठोसीं जिते अम्मा हलीमा नबी साईं खे खीर पियारींदी भाकुर पाईंदी। हाजी इमदादुल्ला चवंदो आहे न अम्मा हलीमा जे शान में केॾा त शेर भला पढ़दो आहे विझी चीच में चीच वेड़े सड़े में घुबायो बि हूंदई। अम्मा हलीमा तुझे भागन तो सदके वञा। अल्लाह अकबर। वरी ताइफ आया से वरी ताइफ में मस्जिद अब्दुल्ला बिन अब्बास नबी से जे चाचे जे पुट जी मस्जिद जी ज़ियारत कई से हिकड़ी मस्जिद ॾिठी से चे मस्जिद अली आ। ये मस्जिद के ते ठाराई आ चे हजरत अली से पंहिंजे दौरे खिलाफत में ठाराई हुई। उन मस्जिद जो मीनार वॾो हो। मां ड्राइवर के जेके ज़ियारतूं कराईंदा आहिनि मां चयो हे मीनार काॾे जो जैसे हाणे त खणी नओं मीनार आहे पर अली साईं पंहिंजे दौरे खिलाफत में साईं सभ खां पहिरियों मस्जिदुनि के मीनार हज़रत अली साईं ठाराया। हज़रत अली साईं चयो कीअं ख़बर पए त हीअ अलाए जाइ अलाए मस्जिद आहे। हे जो मीनार आहे साईं अहमदीन जमात न ठाराया त ॿिए खे ईअं लॻे न अलाए बिरोइन जो घर आहे अलाए छा आहे बाबा ईअं चौधारी ठहियल आहे पर मीनार मस्जिदुनि खे हणाईंदा कयो इहा निशानी आहे त अल्लाह जो घर। हर मस्जिदुनि जा मीनार हाणे ठहनि पिया हज़रत अली साईं न सुन्नत खे ज़िंदा कयो। असां उते मस्जिद ॾिठी से तवज्जो कयो बाक़ी 5 मिंट बचा न मां दुआ तो घुरा। मस्जिद रसूलुल्लाह रोड जे परसां हुई नबी साईं उते नमाज पिया पढ़नि। तारीख़ लिखंदा त ताइफ वारा मुझे मोहम्मद जा दुश्मन थी पिया साईं के पत्थर पिया हणनि। हिकिड़ो वॾो पत्थरो मिठे मोहम्मद जे मथों पिया उछलाइनि त नऊज़ बिल्लाह मोहम्मद भी शहीद थे मोहम्मद जो दीन भी खत्म थे। पर ॿुधो ॿुधो मुसलमानों मारण वारे को बचाइण वारो ॾाढो भी आ वेझो भी आ। व मकरू व मकर अल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। चो सुभान अल्लाह। अल्लाह तो चे काफरो तवा मुझे मोहम्मद के मारण जे ला मकर था कयो मां तवा के जवाब थो ॾियां। व इम सस्कल्लाहु बिजुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू। सजी दुनिया ताके तकलीफ दे पर मां रब खोलिया त के ताकत ना है जो तकलीफ दई सके। व युरिदक बिखैरिन फला राद लिफज़ली। सजी दुनिया तो के नुकसान पहुंचाए पर मां रब भलाई पहुंचाया त के ताकत ना है जो रोके सके।
मुझा मोहम्मद तू घबरा न नबी नमाज तो पढ़े एडो काफर ने पत्थर उछलायो अल्लाह मलाकन के चो ता पत्थर खणी वञो ऐं काफरन जे उछलायल पत्थर के अल्लाह टेक दई बिहारियो बाबूड़े बिरोई जे सालन जलसे में अचण वारो इन वाक्य के 1400 साल गुजरी विया मां अखिन से ॾिसी आयो हां मोबाइल में फोटो भी कढी आयो अज ताई अल्लाह ताला उन पत्थर के बिहारियो आ वाह मुझा रब तुझी ताकत तो कुर्बान पत्थरन उनजी टेक ते काफरन वारो पत्थर अल्लाह बिहारियो महबूब के अल्लाह बचायो उते मीका था उते उमरो कयो वरी आया से मस्जिद जिन ॾिठी से मस्जिद जिन मते हे शायद जिन मस्जिद जैसे हिन जाए ते नबी सोने सरदार दे जिन ईंदा कुरान जो सबक वठंदा तदी त कुरान में चे तो कुल ऊहिया इलैया अन्नहु इस्तमा नफरुम मिनल जिन्नी जै जाए ते जिन्न नबी से को सबक पिया वठन अज सऊदी हुकूमत उते मस्जिद ठाराई आ मस्जिद जो नालो ही जिन्ना अल्लाह से भी कुरान में 29 पारे में इनन जिन्नन जो जिक्र क्यों त सूरत जो नालो ही जिन्न रखी बैठा ना हाफिज पुछन नफरुम मिनल जिन्नी जिनन कुरान बुधो छा चऊं फकालू इन्ना समीना कुरानन अजबा डाडा डाडा सुभान अल्लाह मुझे महबूब के जिन्नन भी मञो वरी अगते व्यासे चेसई शाह साहब हिन मस्जिद जी ज़ियारत कयो हिन जो नालो मस्जिद शजरा छा नालो जल्दी गला मां दुआ करा सी भी थी वा मस्जिद शजर शजर जी माना चाहे वण वारी मस्जिद शजर माना वण अरबी लफ्ज़ मां जे हिते केड़ी कार गुजारिया मुके बुधायो दोस्तन मक्के में चेसई हिते एकड़ो वण हो काफर आया मुसलमानन जा नबी जे सच्चो नबी आ त हिन वण जी लाम के सॾ कर या पट जी तोड़े घुमंदी अचे तो ते कलमो पढ़े पो मञीदासी सच्चो नबी वडो मुतालबो आने भागन जो वण उन जी लाम पट जे घुमी तोखे ॾिसे पो तो ते कलमो पढ़े पो मंदास अल्लाह जे नबी जो मौला मौजज़ो घुरन था रब चो नबी घबराए छो तो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन ऐं यकूल लघु कुन फयकून सोना घबराए छो तो तू त उहो नबी आ जो गो भी तो ते कलमा थी पढ़े हरणी पे तो के सुनाने सोना मदीने जा जानवर तो के सुनानन अबू जहल जी पथरी मो पत्थर भी तो के सुनानन था अबू जहल जी मुठ मो पथरियूं चवंदियूं अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह वण मो लाम पटजी आई लाम वेझो आई नबी से ते नजर पयस तो न काठीअ मो लाम मो आवाज आयो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह यो मौजज़ो जो थियो त गवर्नमेंट सऊदी फैसलो क्यों हाने ते मस्जिद ठायो ता मस्जिद जो नालो ही रखो ता वण वारी मस्जिद अजीब ज़ियारतूं पो वरी असा आखिर में व्यासे जन्नतुल मोहल्ला साईं छाए चे कब्रिस्तान आ हिते केर सुतल आ ते नबी साईं जी घरवारी अम्मा खदीजा सुतल इमाम हुसैन जी नानी सुतल आ खातूने जन्नत अम्मा फातिमा जी अमड़ सुतल